रात खां अॻु में अची गौतम ऋषिश्वर जे आश्रम ॿाहिरां ॿांग ॾियण लॻो। उन वक़्तु स्नान जो वक़्तु सम्झी गौतम ऋषिश्वर गंगा जीअ जे वियो। पुठियां इंद्र गौतम जे रूप धारे अहिल्या वटि आयो ऐं अची संदसि पतिव्रत धर्म भ्रष्ट कयो। थोरीअ देरि खां पोइ गौतम जॾहिं मोटी आयो तॾहिं दर अची खड़कायईं। इंद्र गौतम खे आयल ॾिसी अहिल्या खे पंहिंजे कपट वारो किस्सो खोले ॿुधायो। अहिल्या वीचारी छा करे। आख़िर उनखे लिकाए दरवाज़ो खोले आई। दरवाज़ो खोलण ते जो कुझु वक़्तु लॻो खां वधीक लॻो त सो गौतम ऋषिश्वर खे शक पियो ऐं ध्यानु करे सभु कुझु ॼाणी वरिताईं ऐं अंदरि अची ॿिन्ही खे शराब ॾिनई। स्त्रीअ खे चयाईं त हे अहिल्या, वञ तूं वञी पथर थी। हवा वाह सर्दी ऐं बरसाति संदहि रहो। जेतिरा युग में जॾहिं त्रेता युग में जॾहिं श्री रामचंद्र अवतार धारींदो तॾहिं उहो अची तुंहिंजो उद्धार कंदो। ऐं इंद्र खे चयाईं त हे दुष्ट पापी, तूं मुंहिंजे घर भोग करण जे इरादे सां आयो आहीं, तंहिं करे तुंहिंजे शरीर में हज़ारें टुंग थींदा। जॾहिं श्री रामचंद्र जनकपुरीअ में धनुष तोड़ींदो तॾहिं तुंहिंजा 1000 टुंग मेटिजी हज़ारे नेत्रनि थी पवंदा। विश्वामित्र चयो त हे राम जी, हीअ कारी पत्थर जी शीला उहा ई स्त्री अथव। हीअ वेचारी शराप भोगींदे तव्हांजे चरणनि जे रस्तो तके रही आहे। हाणे हुनजो उद्धार कयो। भॻवान श्री रामचंद्र जे चरणनि छुहण सां तप ऐं तेज जी मूर्ति अहिल्या प्रगट थी ऐं शीला मां मटिजी सुंदर दिव्य स्वरूप में पंहिंजे असुकी शिकिल में अची भॻवान खे ॾिसंदे ई हुनजे शरीर में पलका वसी पैदा थी। हिकदमि हथ जोड़े प्रभुअ जी हिन तरह स्तुति करण लॻी। वेनती मूंखे आश अंदर में आहे, प्रभु दर्शन ॾियो, दर लाहे तुंहिंजे तरफ़ करियां थी वेठी अखियूं अंगण में पाए। प्रभु रातियूं ॾींहं करिया थी रोदन पाण वञे पर चारे। प्रभु आऊं निमाणी ऐबन हाणी वाट हयानी वञाए थी। दुख हरता सुख करता स्वामी, चित चरणनि खे पाचाहे। प्रभु दीन दयाल दुखनि जे दुखड़ो लहजे में वञ लाहे। मुकत कई तो मीरा बाई, गिरधर घोट बणायो। प्रभु सपनो सेने तरी वया सब, निर्मल नाम ध्याए। प्रभु अहिल्या दासी अर्ज करे थी, वञ तूं मुंझ मिटाए कर। होमराज ॿई हथ जोड़े सिक सां शब्द बणाए पियो, हे प्रभु तव्हांजी सदाईं जय हुजे। मां अपतर स्त्रीअ अहिल्या, तव्हां संसार खे पवित्र करण वारे आहियो। मां पापिणी तव्हांजे शरण आई आहे, सो मुंहिंजी रक्षा करियो। मुनीअ जेके मूंखे श्राप ॾिनो हो सो मां हाणे सम्झां थी त मुंहिंजो कल्याण वास्ते हो। अॼु उहो श्राप फिरी आशीर्वाद थी पियो आहे, न त अहिड़ो वक़्तु कॾहिं मिले हां जो परिपूर्ण परमात्मा खे ॾिसी परमात्मा खे हिन तरह अखियुनि जे साम्हूं ब्रिजमान ॾिसां हां। हे प्रभु मां थोरीअ ॿुद्धीअ वारी बिल्कुलु बाली भोली आहियां, तंहिं करे मूंखे ॿियो को बि
वरदान कोन खपे फ़क़ति इहा ई इच्छा अथमि त मुंहिंजे मन रूपी भंवरे तव्हांजे चरणनि में रज रूपी रस पी तृपत रहे। बोल श्री कृष्ण भगवान की जय। जिन चरणनि कमलनि खां प्रगट थियल श्री गंगा जी शिवजीअ पंहिंजे मस्तक मथां धारण कई ऐं जिन चरणनि खे ब्रह्मा भी पूॼे थो उहो चरण मुंहिंजे सिर मथां रखिया विया। सो बेशक मुंहिंजा धन भाग आहिनि। इहा लीला समाप्त करे श्री रामचंद्र ऐं लक्ष्मण अगभरो हली श्री गंगा जी जे कंठे ते पहुता। माता गंगा जे दर्शन करे ॿिन्ही भाउरनि प्रणाम कयो ऐं श्री रामचंद्र मुनीअ खां श्री गंगा जी जे प्रकट थियण जी कथा पुछी। बोल श्री गंगा माता की जय। बोल श्री रामचंद्र भगवान की जय। कृष्णा गौरी गोदावरी नर्मदा माता की जय।